ॾिसो ॻाल्हि इहा आहे त अगरि इंतज़ारु आहे त IMF थी वञे ऐं ही PDM वारा बि चवनि त जनरल इलेक्शन करायूं था त ही हिकिड़ो सियासी सुठो फ़ैसिलो हूंदो PDM जो ऐं ही वञी इमरान ख़ान सां ॻाल्हाई ज़ाहिर PTI सां छाकाणि हू बि राज़ी आहे जनरल इलेक्शन लाइ इमरान ख़ान त PDM खे सहूलियत इहा थींदी त हू 14-15 पार्टियूं आहिनि हू अकेली पार्टी आहे हुनखे ऐं अगरि स्टैब्लिशमेंट न्यूट्रल आहे त पोइ दसे मरोड़े सरोड़े 15 माण्हू विढ़ंदा न हिकिड़े माण्हू सां यस ऐं सॼे मुल्क में ख़ान खे भॼणो पवंदो जी हा अकेले खे त ही हिननि खे PDM वारनि खे वारो खाईंदो त जनरल इलेक्शन में वञनि ऐं पोइ सुप्रीम कोर्ट में वञी दरख़्वास्त करे सघनि था त असीं ठही विया आहियूं इलेक्शन कमीशन खे एतिराज़ु कोन्हे ही 3 अप्रैल वारी जेका तारीख़ आहे इन खे थोरो महिरबानी करे 15 में या 10 में या 20 में कयो असीं मुल्क में जनरल इलेक्शन करायूं था त सुप्रीम कोर्ट खे कहिड़ो एतिराज़ु सो हिकिड़ी ही पॉलिटिकल डिसीजन थी सघे थो पर हिन में 2 वॾा सवाल आहिनि छा IMF तेसि ताईं थी वेंदो ऐं छा ॿिया मुल्क जेके ऐं छा नवाज़ लीग हींअर सॼे मुल्क में इलेक्शन लाइ राज़ी थींदी पीपल्स पार्टी राज़ी थींदी यस नवाज़ लीग लाइ मसइलो आहे